या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। या रसूल अल्लाह जो दीदार जी खोले दरी मस्ता महबूब तोले दिल दीवानी ये चरी दीदार ले दिल रुबा अकड़ियों सिकन मुंहिंजूं सदा जी झोरीअ में जुजे प्याज कर जेरा झुरी अंगण हिन आजिज़ मथे कर हली अच हाशमी हाल मन जा ओरियां था पवे दिलड़ी ठरी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तुझे मदीने में सजण थी तो कदें मुंहिंजो अचण तुझे मदीने में सजण थी तो कदें मुंहिंजो अचण कर कुर्बदारी का सजण मुंहिंजा मिठा माखी मकण सिका सदाई साह में मूंखे सॼो हिन राह में सिका सदाई साह में मूंखे सॼो हिन राह में रमज़ान वारे माह में तोॾे अचां रोज़ा रखण मुंहिंजा मिठा माखी मकण कर कुर्बदारी का सजण मुंहिंजा मिठा माखी मकण तोखे सॼा सांझी सहर कर का मिठा मेहरे नजर तोखे सॼा सांझी सहर कर का मिठा मेहरे नजर कर मुंहिंजा दर गुज़र नूरी मिठा के नेण खण मुंहिंजा मिठा माखी मखण नूरी मिठा के नेण खण मुंहिंजा मिठा माखी मखण तुझे मदीने में सजण थींदो कॾहिं मुंहिंजो अचण ही मुर्शिद दिलबर साईं अर्ज़दार दर ते पिरी पेनार ही मुर्शिद दिलबर साईं अर्ज़दार दर ते पिरी पेनार तुझी सखी सरकार तुझी सखी सरकार तुझी सखी सरकार पंहिंजे गुलामन में तगण मुंहिंजा मिठा माखी मकण पंहिंजे गुलामन में तगण मुंहिंजा मिठा माखी मकण तुझे मदीने में सजण थींदो कॾहिं मुंहिंजो अचण कर कुर्बदारी का सजण मुंहिंजा मिठा माखी मखण।